मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या रसूलल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या हबीबल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या नूरल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदल मुरसलीन, अस्सलातु वस्सलामु अलैका या खातमन नबिय्यीन, अस्सलातु वस्सलामु अलैका या सिराजुस सालिकीन, अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन व अला आलिका व अस्हाबिका या शफीउल मुज़नबीन। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, अॼु मां ख़ुसूसन पंहिंजे हुसैनी फ़क़ीरनि जिन खे अल्लाह तबारक व तआला मदीने वारे सरकार जे वंड मां हथां लॼपाल सखी सरदार कंबर वारे जे हथां नवाज़ियो आहे। अॼु मां उन्हनि फ़क़ीरनि जेके ज़िले जामशोरे कोटड़ी सिटीअ में अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे नवाज़ियो आहे, उन्हनि खे आउं मुअतबाना हथ ॿधी अर्ज़ु पेश कयां थो त गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान जेकी 15 खां 20 ॾींहंनि ताईं लॉकडाउन लॻायो आहे, उन में असां में के अहिड़ा फ़क़ीर आहिनि, मिसकीन आहिनि, जेके हर रोज़ कमाइण वारा मज़दूर जेके 15 खां 20 ॾींहंनि खां वठी घर में वेठा आहिनि। असां अव्हां जे मथां हक़ आहे त असां अव्हां उन्हनि जी सार लहूं। फुड़ी फुड़ी अगरि कंदासीं त यकीनन सभिनी जी सार न लही सघंदासीं, त 5 घरनि जी ज़रूरु सार लहंदासीं। ऐं मां उन्हनि खे गुज़ारिश कयां थो, पोइ उन्हनि जे मथां मुंहिंजो ज़ोर ज़बरदस्ती न आहे। अल्लाह ताला खे हाज़िर नाज़िर सम्झी मदीने वारे सरकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॾिनल वंड मां अगरि जेकॾहिं कुझु थोरो नज़रानो कंहिं भाउ मिसकीन ग़रीब जी मदद कंदासीं त यकीनन अल्लाह बि राज़ी थींदो, मदीने जो मीर बि राज़ी थींदो, ऐं वक़्त जो गोश लजपाल सखी सरदार कंबर वारो शहनशाह बि राज़ी थींदो। दोस्तो, कुझु ॾींहंनि खां बैदि में 15 शोबान जेका असां आशिकाने मुस्तफ़ा, आशिकाने असहाबा, आशिकाने ओलिया ईद जो ॾींहुं करे मल्हाईंदा आहियूं। असांजे मथां हक़ आहे त उन्हनि मिसकीननि ग़रीबनि जो ज़रूरु ख़्यालु रखूं, जेके असांजे पाड़े में आहिनि, जेके असांजे इलाइक़े में आहिनि, जेके असांजे तर में आहिनि, जेके हर रोज़ ॾिहाड़ीअ ते कमाइण वारा अॼु 15 खां 20 ॾींहंनि में पंहिंजे बचनि सां घरनि में मौजूदु आहिनि। मां इहा ई गुज़ारिश कंदुसि त जंहिंजे पाड़े में अगरि मिसकीन ग़रीब फ़क़ीर आहे त उनजी ज़रूरु मदद कयो। जहिड़े तरीक़े सां तव्हां ईद जे ॾींहुं जेकॾहिं तरह तरह जा ताम पचाईंदा हो, पंहिंजे मिटनि माइटनि ऐं सरांदी वारनि खे घुराए करे घर में मानियूं ठाहींदा आहियो, पचाईंदा आहियो, हिन ईद ते खणी दोस्तो उन्हनि खे छॾियो, उन्हनि मिसकीननि ग़रीबनि जो ख़्यालु कयो, उन्हनि ग़रीबनि जी सार लहो ऐं उन्हनि जो वधि में वधि ख़्यालु कयो त अल्लाह ताला अव्हां जे मथां पंहिंजे रहमत जा मींहं वसाईंदो। ऐं मुंहिंजो ईमान ऐं अक़ीदो आहे, हिन भलाई राज जे सदके मदीने वारे सरकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अव्हां जे मथां क़ुर्ब थींदो, नज़र करम थींदी। ऐं मुंहिंजो ईमान आहे त वक़्त जो होस लजपाल सखी सरदार कंबर वारे जो अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह तव्हां ई असांजे मथां शफ़क़त वारो सायो हमेशह जारी सारी रहंदो। मुंहिंजो इहो पैगाम आहे त उन्हनि मिसकीननि ग़रीबनि जी ज़रूरु सार लहो। जेका ईद अचण वारी आहे, शायदि उनजे घर में मथां पुनी न पचे। ऐं मां हथ ॿधी अर्ज़ु कयां थो ख़ुशूसन पंहिंजे हुसैनी फ़क़ीरनि खे त असां में के फ़क़ीर मज़दूर मिसकीन आहिनि, उन्हनि जो ज़रूरु ख़्यालु कयूं ऐं उन जा ॿचिड़ा बि ईद कनि। उन्हनि खे बि उहा ई दिलि आहे जेका असांजी अव्हां खे आहे, उन्हनि खे उहो रूह आहे जेको अव्हां ई असांखे आहे। जेकॾहिं अल्लाह तबारक व तआला असांजी अव्हां खे नवाज़ियो आहे वक़्त जे गोश कंबर वारे सरदार जे करे, त असां ई अव्हां जे मथां हक़ आहे त असां उन्हनि भाइरनि जी ज़रूरु सार लहूं, उन्हनि ग़रीबनि जी ज़रूरु सार लहूं। हिन राति में पंहिंजे हुसैनी फ़क़ीर खे ॾुखियो न छॾियूं ऐं उन सां ज़रूरु साथ ॾियूं। इहो मुंहिंजो पैगाम ज़रूरु जेके दोस्त आहिनि शेयर कजो। लाज़मी आहे, कंहिंखे कड़ो बि लॻंदो हूंदो, कंहिंखे बुरो बि लॻंदो हूंदो, मां त सभिनी जो ग़ुलाम आहियां, मां सभिनी जो नौकर आहियां, छो त सच वॾो ॾोहारी आहे। ऐं सच चवंदो रहंदुसि इंशा अल्लाह ताला, ऐं हिन सच खां कॾहिं न मुड़ंदुसि, छो त कंबर वारे सरदार वक़्त जे गोश पंहिंजे इश्क जी सची सुठी प्यारे छॾी आहे। अल्हम्दुलिल्लाह, सिर कटिजी वञे पर हक़ ऐं सच खां न मुड़िया न मुड़ंदासीं। ही पैगाम
मदरसा शहीद सैयद शफीक अहमद शाह बुखारी रहमतुल्लाह अलैह कोटड़ी सिटी ज़िला जामशोरो सिंध पाकिस्तान ऐं तंज़ीम इस्लाहुल फुक़रा हुसैनिया नक्शबंदिया कोटड़ी सिटी ज़िला जामशोरो हैदराबाद जे तरफ़ खां आहे। अल्हम्दुलिल्लाह मां तमामु दोस्तनि खे इहा गुज़ारिश कयां थो त इहो मुंहिंजो पैगाम ज़रूरु ॿुधंदा ऐं ज़रूरु पाड़े में कंहिं न कंहिं हुसैनी फ़क़ीर ग़रीब मिस्कीन जी सार लहंदा। अल्लाह ई अल्लाह जो रसूल राज़ी थींदो। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मुर्शिद हुसैन ज़िंदाबाद, रहबर हुसैन ज़िंदाबाद।